अस्सलाम वालेकुम नाज़रीन, आवाज़ न्यूज़ में भली कार माया गज़ाल आबलो सब खां पहिरियां हिकु नज़र हेडलाइंस ते। सिंध काबीना नेब जे ख़त जी मज़म्मत कंदे ख़त खे गैर आइनी करार ॾेई छॾियो। नेब चेयरमैन खां जांच जो मुतालबो। काबीना जो चवणु आहे त नेब खे ख़त जे जवाब में का बि ॼाण न ॾींदी। नेब जे ख़त जी ॿोली चिड़ ॾियारींदड़ हुई। काबीना खे ब्रीफिंग में ॿुधायो वियो त नेब ग्रेड 1 खां ग्रेड 22 ताईं जे मुलाज़िमनि जा डोमिसाइल सतह ते तफ़सील घुरिया हुआ। वज़ीर आज़म जे ख़ासि मददगार शहज़ाद अकबर जी हिदायत ते नेब इहो ख़त लिखियो। शहज़ाद अकबर जो नेब खे ख़त सियासी मक़सद खे मुतहरिक करण जी कोशिश हुई। नेब गैर कानूनी ख़त लिखियो, उहो नेब जे दायरे में नथो अचे। सिंध काबीना केएमसी ऐं डीएमसी जे नालनि जी सफ़ाई जी मंज़ूरी ॾेई छॾी। नालनि जी सफ़ाई लाइ 500 मिलियन रुपया रखण जी बि मंज़ूरी। बिना देर 250 मिलियन जारी रखण जी हिदायत। माफ़ियाज़ जो मुक़ाबिलो करे खटे ॾेखारींदुसि। आवाम एसओपी ते अमल करे त जीअं लॉकडाउन न करणो पवे। कोरोना जी टीं लहर ख़तरनाक आहे। भारत जूं हालतूं सभिनी जे साम्हूं आहिनि। बांग्लादेश में बि केसिस तेज़ीअ सां वधी रहिया आहिनि। माज़ी में जस्टिस मुनीर जे हिक फ़ैसिले सां इंसाफ़ जो निज़ाम मुतासिर थियो। जस्टिस मुनीर ताक़तवर जे हक़ में फ़ैसिलो ॾिनो। नवाज़ शरीफ़ जे दौर में सुप्रीम कोर्ट ते डंडनि सां हमिलो कयो वियो ऐं जज जान बचाइण लाइ भॼंदा रहिया। पाकिस्तान में इंसाफ़ जो निज़ाम क़ाइमु थियण खां सवाइ तरक़ी नथी थी सघे। वालारियल कश्मीर जी पुराणी हैसियत बहाल करण खां सवाइ भारत सां ॻाल्हियूं न थींदियूं। वज़ीर आज़म इमरान ख़ान जी अवाम सां सिधीअ रीति ॻाल्हि ॿोल। नेब शहबाज शरीफ़ जी ज़मानत ख़िलाफ़ अदालत वञण जो फ़ैसिलो करे वरितो। दहरकी मां 5 ॾींहं अॻु अगवा थी वियल पुरियत मोहनलाल बाज़ियाब न थी सघियो। मुग़विया जे ॾोहारियुनि वटि क़ैद हुजण ऐं तशदुद वारी वीडियो जारी थियण खां पोइ मोहनलाल जे घर में रोज़ राड़ो मतल। संदसि 2 नियाणियूं बेहोश थी वियूं। वारसनि जो चवणु आहे त धाड़ेलनि मोहनलाल जी बाज़ियाबी लाइ 50 लख रुपया भुंग तलब कयो आहे। असां वटि 50 रुपया बि न आहिनि, 50 लख रुपया किथां आणियूं। ओबावड़े भरिसां रावती जे कचे में घोटकी पुलिस जो मुग़वी मोहनलाल ऐं धाड़ेलनि ख़िलाफ़ ऑपरेशन। एसएसपी उमर तुफेल जो चवणु आहे त ऑपरेशन लाइ मुख़्तलिफ़ थाणनि जी पुलिस नफ़री कचे ॾांहुं रवानी थी वई आहे।